पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई दौरान 11 दहशतगर्द मारिजी विया। हथियार बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त 17 ऐं 18 डिसंबर की विच वारी रात कार्रवाइयूं कई वयूं। टांक जिले में कार्रवाई दौरान 7 दहशतगर्द मारिजी विया। दत्ता खेल ऐं महमद में ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्द मासूम शहर में सिक्योरिटी फोर्सेस ते हमलन में मुलविस हुआ। पाक फौज दहशतगर्द की लानत के खात्मे लाइ पुरअज़म आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त कुकड़ ऐं दालियुनि जे अघ में घटाई न थियण जो सबब मिडिल मैन आहे। मुआशी मैदान में अहम कामयाबी मिलियूं आहिनि। करंट अकाउंट 10 सालनि बाद सरप्लस हुजण अहम अघ भराई आहे। नाणे जी मदा सटा वारनि ज़ख़ीरनि में 35% इज़ाफ़ो थियो आहे। व्याज जी शर 13% ते अचण मईशत लाइ अहमियत रखे थी। उमीद त मुआशी बहितरी जो सफ़र जारी रहंदो। हुकूमत तरफा नॉन फाइलर्स जो घेरो वधीक तंग करण जूं तैयारियूं। नॉन फाइलर्स जे बैंक अकाउंट ऐं 800 सीसी खां मथे गाॾियूं ख़रीद करण ते पाबंदी हूंदी। टैक्स लाइ तरमीमी बिल 2024-25 क़ौमी असेंबली में पेश बिल जे मुसवदे में चयो वियो आहे त नॉन फाइलर 800 सीसी खां मथे गाॾियूं मख़सूस हद खां वधीक मिल्कियतूं ऐं शेयर्स ख़रीद न करे सघंदा। टैक्स न ॾींदड़नि खे मोटरसाइकिल रिक्शा ऐं ट्रैक्टर ख़रीद करण जी इजाज़त हूंदी। गैर रजिस्टर्ड कारोबारी माण्हुनि जा बैंक अकाउंट भी मुंजमद कया वेंदा। PTI बानी सिनस घरवारी बुशरा बीबी के खिलाफ 190 मिलियन पाउंड केस जो फैसलो महफूज अदालत धुरनि जे वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद फैसलो महफूज कयो। एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद राणा 23 दिसंबर ते फैसलो ॿुधायो वेंदो। सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ सिंध सरापा एहतजाज। सिंध तरक्की पसंद पार्टी के सर ते मुख्तलिफ शहरन में शटरबंद हड़ताल, रैलियूं ऐं मुज़ाहिरा। हैदराबाद, नवाबशाह, जेकबाबाद, दादू, जामशोरे, ठट्टे, सिजावल, बदीन ऐं सांगण में हड़ताल। टंडे मोहम्मद खान, नौशेरे फिरोज, मटियारी, टंडो लहियार ऐं कंदकोट में कारोबार बंद। मिठी, कोटड़ी, मीरपुर माथेलो, कंबर, शदाबकोट समेत ॿियनि शहरनि में हड़ताल ऐं मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध खे सुकाइण जी साज़िश कामयाब थियण न ॾिनी वेंदी। IBA जे इंतज़ाम हेठि थियल MD कैट 2024 जी टेस्ट जा नतीजा STS जी वेबसाइट ते जारी। टेस्ट में 50% मार्कूं खणंदड़ उम्मीदवार कामयाब करार। IBA इंतज़ामिया जो चवणु आहे त शुरूआती नतीजनि बाद उम्मीदवारनि जा ख़दशा ॿुधा। उम्मीदवारनि जा ख़दशा ख़त्म थियण बाद क़तई नतीजा जारी कया विया। नतीजनि में टॉप कंदड़नि में अक़साद चाचड़, मरियम खत्री, सिंधिया कुमारी ऐं मुज़म्मिल अब्बासी शामिल आहिनि। यूनान बेड़ी हादसे में फोत थियल पाकिस्तानियुनि जो अंगु 40 थी वियो। यूनानी कोस्ट गार्ड समुंड में रेस्क्यू ऑपरेशन ख़त्म करे छॾियो। गुम थियल माण्हू पोती करार। कोस्ट गार्ड जो चवणु आहे त गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा वारो ऑपरेशन ख़त्म कयो वियो आहे। गुम थियल समूरा माण्हू पोती सम्झिया वेंदा। गज़ा में जंगबंदी वारे मुआहिदे ते अहम अघ भराई। हमास पंहिंजी 2 अहम शर्तनि तां हथ खणी छॾियो। अरब मीडिया जो चवणु आहे त हमास गज़ा मां इसराइली फोर्सेस जे मुकमल निकाली ऐं मुकमल जंगबंदी वारी शर्त तां हथ खणी वियो आहे। हमास बीमार, वॾी उमिरि ऐं औरत फौजियुनि जी आज़ादी ते राज़ी थी वियो आहे। वॾी उमिरि जे फ़लस्तीनी कैदियुनि जे क़तर ऐं तुर्किया मुंतक़िल करण ते राज़पोश ज़ाहिर कयो आहे। हमास गज़ा जे उत्तरी पटी ते इसराइली चौकियूं क़ाइमु करण जी बि मुखालफ़त करे छॾी। ठुल जे ॻोठ चौक लाशारी भरिसां नौजवान अगवा। हथियारबंद मोटरसाइकिल सवार गुलज़ार लाशारी इफ्तिख़ार लाशारी खे छॾे फहद खे अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मोगवी नौजवान जी बाज़ियाबी जे लाइ कोशिशूं तेज़ कई वियूं आहिनि। नवाबशाह जे एयरपोर्ट थाणे जी हद में थाणे भरिसां माउ पंहिंजे 2 पुटनि खे कुही छॾियो। कोमल पंहिंजे 5 सालनि जे पुटु मोहम्मद रज़ा ऐं 6 सालनि जे मोहम्मद हमज़ा खे क़तल कयो। वाक़े बाद पुलिस औरत के गिरफ्तार करे वरितो। वारदात में इस्तेमाल थियल छुरी बि हथ। ICC वनडे टेस्ट ऐं T20 प्लेयर्स जी रैंकिंग जारी करे छॾी।
वनडे में बैटर जी रैंकिंग ते बाबर आज़म जी बादशाही बरक़रार। T20 में ट्रियोस हेड ऐं टेस्ट में जो रूट पहिरें नंबर ते मौजूद। बॉलर्स रैंकिंग में राशिद खान वनडे में पहिरें नंबर ऐं अकील हुसैन T20 जॾहिं त टेस्ट में बुमराह पहिरें नंबर ते मौजूद।